आहे त असांजे बच्चा निकिरनि त पंच आई मथे करे निकिरनि। हक़ मौजूद सदा मौजूद। असां ग़रीब माण्हू किथां वञूं, हेॾा मच्छर, असांजे मथां ईद, वञूं किथां, कंहिंखे चऊं असां? हिते को असांजो धणी साहिब कोन्हे, इहा हालत आहे, घणे 1.5 महीने खां हालत आहे इहा। ही तव्हां ॾिसी सघो था, ही को चश्मो हितां कोन निकितो आहे, ही कारियुनि जी गिटी आहे ऐं गुलशन फैज़ कॉलोनी जी ऐं हेॾा सुमरे पाड़े जी ही मेन गिटी आहे। ही म्युनिसिपालिटी जी नाइली आहे, जंहिं हिते माना जेको आहे दंग करे जो वॾो कारनामो सरंजाम ॾेई अॼु आहे, हिते ही म्युनिसिपल इंतिज़ामिया ही हितां पाणी पियो निकिरे। ऐं ही सुभाणे हिननि जी ईद आहे। ही साम्हूं घर में जेको आहे हिन गिटी में पाड़े में जेके मंदिर ठहियल आहिनि ऐं सॼो किचा ड्रे लॻा पिया आहिनि। ही पाणी जो वॾो किने पाणी जो वॾो आज़ार, मच्छरनि जो आज़ार, बीमारियूं तेज़ी सां फैलजनि पियूं। पर अॻो निंड सुतल असांजी म्युनिसिपल इंतिज़ामिया वारा जेके ही ॾिसो कहिड़ी नाइली, इन खां वधीक कहिड़ी नाइली चइबी हिननि जी, जेके किरोड़े रुपयनि जी बजट हर महीने अचे थी, उनखे खायो वञनि। ही तव्हां पाण ॾिसी सघो था कहिड़ी हालत लॻी पई आहे। सॼी गिटी माना जेकी आहे हितां पाणी निकिरे सिधो हुन नाली में वञे थो ऐं हुन में होद में किरे पियो। हिन ठाहिण लाइ तयारु कोन्हनि, विच में हिते खॾो लॻो, हुते ईअं करे ब्लॉक लॻो पियो आहे। हिते घटणी घस मटण जो कोन्हे, हिते अॻियां सुमरा पाड़े में स्कूल लॻो पियो आहे ऐं हुनखे अलावा हिते गुलशन फैज़ में अस्पताल लॻी पियो आहे, आसिम स्कूल आहे, हिते गाज़ी अलम लॻो पियो आहे ऐं हिते मस्जिद लॻी पई आहे। पर हिन जेके हिन असांजे माण्हुनि खे, आवाम खे ही इंसान सम्झण लाइ तयार ई कोन्हनि, ना नोटिस वठण लाइ तयार आहिनि। बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। अञा ताईं बरसाति जो पाणी बि कोन निकितो आहे ऐं पाणियुनि जी सफ़ाई सुथराई जो अमल बि हिननि जो ज़ीरो लॻो पियो आहे। को बि फैसिलिटी आवाम खे कोन्हे, का बि शइ कोन्हे। ही करप्शन में ऐं माण्हुनि खे जेको आहे एज़ाब ॾियण जे पुरान को बि माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ तयारु कोन्हनि। ऐं निजी तरफ़ां असीं के नेक माण्हू खे, अलाए नेक माण्हू खे जेको सम्झी सघे थो त सुभाणे हिननि जी ईद आहे, भले हिंदू मज़हब सां तालुक आहे, पर ही बि असांजा भाइर आहिनि, ही बि असांजूं भेनरूं आहिनि। हिननि जी ईद लॻी पई आहे, सुभाणे वॾी में वॾी ईद आहे हिननि जी। त हिनखे फौरन जेको आहे कमु स्टार्ट कयो वञे ऐं हिनखे बंदि करे ऐं हिते जेको पाणी डायरेक्ट निकाल जेको आहे हुद में ॾिनो वञे। ही तव्हां को नेक माण्हू जेकॾहिं ॾिसे पियो असांजी वीडियो त महिरबानी करे उस ताईं मैसेज पुॼायो त हिननि माण्हुनि खे जेको आहे ईद करणु ॾिनी वञे ऐं हिनखे बहितर नमूने कमु करायो वञे, जीअं हिते अचु वञे माण्हुनि खे का तकलीफ़ न थिए। अलाह पनाह ॾे को एमरजेंसी थिए थी त आउं सम्झां थो हितां एम्बुलेंस सुबुह जेको आहे कोन बचे सघंदी। असांजी सगोरी ईद लॻी पई आहे, केरु अचण लाइ तयारु कोन्हे, केरु अचण लाइ तयारु कोन्हे। 1.5 महीनो थियो आहे इहो नेकाल ठाहिया आहिनि असां लाइ, आज़ार विझी विया आहिनि। न किचिरो था खणनि, न ही नाली था ठाहिनि। जेको MP MLA आहे, जेको जेके था वोट ॾियूं उहे ई त घर में वेठा आहिनि। असां ग़रीब माण्हू किथां वञूं, हेॾा मच्छर, असांजे मथां ईद, वञूं किथां, कंहिंखे चऊं असां? हिते को असांजो धणी साहिब कोन्हे, इहा हालत आहे, घणे 1.5 महीने खां हालत आहे इहा। ही छॾे असांजे वञा किथां वञूं भला? ही असांजे घरनि जे अॻियां किचिरो पियो आहे, खणण लाइ तयारु कोन्हे। मौसम ज़ाहिर जेसियाणी साहब, या आली मदद, ठीकु आहे। ही अबाणो घर आहे, ही दिलू धोबी आहे, ही हुतां खां उथी हिते आयो आहे। ही मुंहिंजी अम्मा जो घर अथई, ठीकु आहे। नालो वॾो, ॻोठु सुञो, साईं फरत हैदरी, ठीकु आहे, ठीकु आहे। माल त खायो वञनि, ठीकु आहे, पर हिते तोबा जो दर अथई, तोबा जो दर अथई छा, तोबा जो दर अथई छा। पर अहिड़ी का बि शइ न आहे, हे असांजो ज़ाती आहे, हीअ असांजो ज़ाती आहे, ठीकु आहे। इन गटर खे बि ज़ाती बंदि कयो वञनि छा, इन गटर खे बि ज़ाती बंदि कयो वञनि छा। ऐं हेॾां तव्हां ॾिसो, ही पाइप असांजा ज़ाती अथई छा, ॿुधई, हीअ असांजा ज़ाती अथई, ठीकु आहे। इहा गुंदी उहा अथई जेका इहा राति जो खॼी ईंदी, ठीकु आहे। बाक़ी तकलीफ़ का बि न आहे, ठीकु आहे। बाक़ी वॾो तकलीफ़ आहे, वॾो गुनाह आहे, ठीकु आहे। अहिड़ी का बि शइ न आहे, ठीकु आहे। हीउ वॾो गुनाह आहे, ठीकु आहे। जीअं तव्हां चओ था दिलू धोबी हुन दुकान खां उथी हिते आयो, ठीकु आहे, ठीकु आहे। हीउ मुंहिंजी अमर जो घरु आहे ऐं हीउ मुंहिंजो गाज़ी ओलम अथई छा, हिनजी ज़ियारत कंदो आहियां। कंहिं बि सियासी पार्टी सां तालुक कोन्हे, पर मुंहिंजो सिर्फ़ु ॻाढ़े झंडे सां आहे, उहो बि कुरैशी सां आहे, बशीर ख़ान कुरैशी ग्रुप सां आहे। पर असां हींअर साइड आहियूं त इन जो मतिलबु न आहे त असांजे बच्चा निकिरनि त पंच आई मथे करे निकिरनि। हक़ मौजूद सदा मौजूद।